नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजलीअ जे ड्रिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां मौज़रत करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, वज़ीर आज़म चयो त बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत कयां थो। मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म पारां ट्वीट जारी कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली जे ड्रिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट जारी कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट में चयो त बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां मौज़रत करियां थो। मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अवां खे अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली जे ड्रिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी आहे। अवां खे ॿुधायूं त वज़ीर आज़म बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत कयां थो। वज़ीर आज़म चयो आहे त मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अवां खे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली जे ड्रिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत करियां थो। मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली जे ड्रिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट जारी कंदे चयो आहे त बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत कयां थो। मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोशल मीडिया ते एक बयान जारी कयो आहे, जंहिंमें हुन कालो की जेका लोड शेडिंग कालो को जेको पावर जो ओचितो ब्रेक आयो हो ऐं सॼे मुल्क में बिजली जो बहरान पैदा थी वियो, उन जे हवाले सां वज़ीर आज़म क़ौम खां माफ़ी वरिती आहे ऐं चयो आहे त हुकूमत पाकिस्तान तरफ़ां आऊं माफ़ी तलबियां थो। ऐं साॻे वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त हिन मामले जी जांच कई पई वञे। जीअं ई ज़िम्मेदारनि जो तयन कयो वियो त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अहिड़ी रीति वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोशल मीडिया ते हिकु बयान जारी करे कालो के ब्रेकडाउन जे हवाले सां अवाम खां माज़रत कई आहे ऐं ॼाणायो आहे त इन सिलसिले में हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। ज़िम्मेदारनि जो तयन थियण खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।